तंगवानी लाड़ेदार जुमे ते लगंदड़ माल पीढ़ी विभासरन के हवाले ठेकेदार भी सरकारी मुलाजिम निकतो। हर रोज़ मीडिया के वापारन मालवंदन की रड़न बे असर कोन ॾेखारियो। ज़रीन मिलान मूजिब DC कश्मीर कंदकोड़ जो भी पीढ़ी के गैर कानूनी गॾु थींदड़ रुश्वत के पैसन में हिसोपति मुक़ररु आहे, जंहिं DC कश्मीर कंदकोड़ बे हर रोज़ मीडिया के मज़लूम आवाम के रड़न जो नोटिस नथो वठे। फी ढोर ते ॾींदड़ ऐं वठंदड़ खां दलालनि तरफ़ां जुदा जुदा 5000 वसूली जारी आहे। टोकन ते भी टैक्स वारी रक़म न लगाइण ऐं पंहिंजी ठगी लिकाइण जो सिलसिलो जारी आहे। वापारनि मालवंदन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त को भी नोटिस कोन थो वठे। ज़िले इंतज़ामिया जी ख़ामोशी ॿुधाए थी त हुननि खे हिसो वञी आफ़ीसनि में मिले थो। हुननि वधीक चयो त मजबूर थी कोर्ट जो रुख़ करण जो इरादो आहे। पीढ़ी जे ठेकेदारनि जा कारा करतूत सबूतनि समेत कोर्ट में पेश कबा। वधीक छा चवणु हो। सहूलतूं कहिड़ियूं आहिनि हेॾी सारी ज़िले लेवल जे उन ते पीढ़ी आहे। असांखे काई ख़बर नथी। पाणी जी सहूलत, छांव जी सहूलत, तंबू लॻल नहीं ना, ये दलालन जे तौर लॻल में दलाली वरी उनजी जुदा आहे। घणी दलाली आहे? कटौती करंदा उनजी पर्ची ॾींदा आहियूं, बस इहे पर्ची पर्ची कयो आहे, पर्ची कयो आहे।